काज़ी अहमद भरसां अली रज़ा मोरी वटि पंजू सोलंगी लिंक रोड जो ॾिनल कट असिस्टेंट कमिश्नर पुलिस जी मदद सां बंदि कराए रहियो हुयो त बरसात मुतासिरनि मुज़ाहिमत कई। झेड़े दौरान असिस्टेंट कमिश्नर जो गनमैन मारिजी वियो। पुलिस केतिरा ई ॻोठाणा गिरफ़्तार करे वरिता। SS न्यूज़ जे रिपोर्टर जावेद सियाल मूजिबि झेड़े दौरान PC ग़ुलाम शबीर गबोल ज़ख़्मी थी पियो। पुलिस एहलकार शबीर गबोल खे एमरजेंसी में नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हू फ़ौत थी वियो। ॻोठाणनि चनेसर खोसो, अनवर खोसो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त PC ग़ुलाम शबीर गबोल खे क्रेन लॻी आहे। असां हथे ख़ाली हुआसीं। असांजा माण्हू शबन खोसो, सच्चू खोसो ऐं कुझु औरतूं पिणु ज़ख़्मी थियूं आहिनि, जिन खे काज़ी अहमद अस्पताल में का बि सहूलत न हुजण करे नवाबशाह अस्पताल रवाना कया विया आहिनि। बरसात मुतासिरनि जो चवणु आहे त पुलिस अलहरितो खोसो, दोस्त मोहम्मद खोसो, हाशिम चांडियो ऐं मीर अली खोसो खे गिरफ़्तार करे ऐं कुझु मोटरसाइकिलूं पिणु काहे वई आहे। हुननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां इंसाफ़ जी घुर कई आहे।